अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद है तव्हां सब ठीक हूंदा। दोस्तों, असां ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंधी ड्रामा सॉप सीरियल सिंध जा ड्रामे ते टॉपिक ते। अॼोके हिन वीडियो में असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त सिंध जा ई केतिरी रिकॉर्डिंग थी चुकी आहे ऐं उन ड्रामे खे कॾहिं रिलीज़ कयो वेंदो। जी हा दोस्तों, अॼोके हिन ख़बर खां तव्हांखे आगाह कंदासीं, पर वीडियो शुरू करण खां पहिरियों हिकिड़ो असांजो नंढड़ो रिक्वेस्ट आहे। जेकॾहिं असांजे वीडियो खे अञा ताईं बि तव्हां लाइक न कयो त वीडियो खे लाइक कंदा ऐं पंहिंजी कमेंट करे असांखे वीडियो खां पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। असांजा ही वीडियो तव्हांखे कीअं पिया लॻनि। त दोस्तों, अचो त हिन वीडियो खे शुरू पिया। दोस्तों, जीअं त ही ड्रामो सिंध जा ई ड्रामो, इन जो डायरेक्टर आहे सैयद ख़ालिद शाह, जेको नौशरो फिरोज सां तालुक़ रखे थो ऐं सैयद ख़ालिद शाह पंहिंजी डायरेक्शन मुताबिक़ पहिरियों ड्रामो तयारु कयो हुयो। उन ड्रामे जो नालो हुयो ड्रामा सीरियल मीरास, जेको पहिरियों सिंध टीवी ते तमामु वॾो हले पियो, मीडिया ते धूम लाए ॾिनी हुयसि। ऐं ही जेको ख़ालिद शाह ड्रामो तयारु करे रहियो आहे, हिन ड्रामे जो नालो आहे सिंध जा ई। तमामु बहितरीन ड्रामो आहे ऐं मुख़्तलिफ़ जान ते रिकॉर्डिंग कई पई वञे ऐं हिन ड्रामे में तमामु एक्टर्स कास्ट कया आहिनि। तमामु सुठी लोकेशन ते, ख़ूबसूरत लोकेशन ते कई पई वञे ऐं सेम टू सेम मीरास ड्रामे वारी टीम कमु करे रही आहे, यानी लेजेंड पुराणा। ही हुयो अॼु जो वीडियो। जेकॾहिं असांजो वीडियो पसंदि आयो हुजे त असांजे चैनल खे लाइक करणु, कमेंट करणु न विसारींदा। घंटी जे बटन खे लाज़मी क्लिक कंदा। अल्लाह हाफ़िज़।